अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है बिरिया रोड में असां शेयर कयूं पिया। फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो। एक बार ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ है। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे बिरिया रोड में, जिते फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत के बिजली जो करंट लगो, जंहिंमें फौत थी वियो आहे। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं बिरिया रोड मां। नाज़रीन, असां कोशिश कंदासीं इन हवाले सां अव्हांखे आगाह करे सघूं। बिरिया रोड में फैक्ट्री में कम कंदड़ पोरियत बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे।